ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला खामनाई तरफां फौज के जंग लाइ तैयार रहण जो हुकुम। ईरान इसराइली मिसाइल हमलन के नाकाम बणाइण जी वीडियो जारी करे छॾी। ईरान जो चवण आहे त ईरान कंहिं बि जवाब ॾियण जो हक़ महफ़ूज़ रखे थो। इसराइल खे जवाबी रद्द अमल खे मुंहुं ॾियणो पवंदो। व्हाइट हाउस ईरान ते इसराइली हमले खे दिफ़ाई हक़ करार ॾेई छॾियो। अमरीकी क़ौमी सलामती काउंसिल जे तर्जुमान शॉन चेड जो चवण आहे त ईरान जवाब ॾियण जो फ़ैसिलो कयो त संगीन नतीजा निकिरंदा। फ़ौजी ताक़तनि खे निशानो बणाइण जी कार्रवाई इसराइल तरफ़ां पंहिंजे दिफ़ा जी मश्क आहे ऐं 1 अक्टूबर ते ईरान तरफ़ां इसराइल ते बैलिस्टिक मिसाइल हमलनि जो रद्द अमल आहे। ईरान ख़िलाफ़ इसराइली फ़ौज कार्रवाई में अमरीका जो को बि किरदार नाहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ईरान मथां इसराइली हमलनि ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। संदसि चवण आहे त इसराइल जे ईरान ते हमलनि सां ख़िते में छिकताण वधंदी। आलमी बिरादरी खे छिकताण जे ख़ात्मे लाइ किरदार अदा करणु घुर्जे। सऊदी अरब तरफ़ां ईरान ते इसराइली हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब जो चवण आहे त ईरान ते इसराइली हमला ख़ुदमुख्तियारी जी भञकड़ी आहिनि। आलमी बिरादरी खे इसराइली अगराई रोकण लाइ क़दम खणणु घुर्जनि। यया अफरीदी नए चीफ जस्टिस तौर कसम खणी वरितो। सदर आसिफ ज़रदारी यया अफरीदी खे कसम खणायो। ऐवान सदर में पुरवकार तकरीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, आर्मी चीफ समेत हथियारबंद फौज जे सरबराहनि ऐं ॿियनि शख़्सियतुनि जी शिरकत। चीफ जस्टिस यया अफरीदी तरफ़ां 28 अक्टूबर ते फुल कोर्ट ऐं 8 नवंबर ते सुप्रीम जुडिशियल काउंसिल जो इजलास तरफ़ प्रैक्टिस एंड प्रोसीजर कमेटी जी नए सिर जोड़जब। चीफ जस्टिस यया अफरीदी सरबराह हूंदो। जस्टिस मुनीब अख्तर हिकु दफ़ो ॿीहर कमेटी में शामिल। सुप्रीम कोर्ट ईंदड़ हफ़्ते जो रोस्ट्रम जारी करे छॾियो। 8 बेंचूं केसनि जी ॿुधणियूं कंदियूं। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ में मुलाक़ात। मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह रिवायत आइनी तरमीम सां चोर दरवाज़े खां इक़्तिदार में अचण जा रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। पाकिस्तान बहरान जी कैफ़ियत मां निकिरी वियो आहे। हाणे मुआशी ऐं इस्तेहकाम पैदा थींदो। मुस्लिम लीग नून मईशती तरक़ी में हाकारी किरदार अदा कयो आहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान हिकु दफ़ो ॿीहर आम चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त असेंबलियूं नाजाइज़ आहिनि। आम चूंडूं ॿीहर थियणु घुर्जनि। JUI मुख़ालिफ़ धुर में आहे रहंदी। हुकूमत में शामिल थियण जो को बि इरादो नाहे। व्याज जो निज़ाम ख़त्म थियण ताईं मुल्क तरक़ी न करे सघंदो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां MD के टेस्ट ॿीहर वठण जो हुकुम। इम्तिहान वठंदड़ यूनिवर्सिटियुनि ऐं ॿियनि इदारनि खां जवाब ऐं हिकमत अमली तलब। सिंध हाई कोर्ट रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इम्तिहान ॾींदड़ शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां खेॾण जो सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। MD के टेस्ट में ज़ाहिरी तौर बेक़ाइदगी कई वई आहे। ताक़तवर माण्हुनि अॻियां PMDC जा हथ ॿधल आहिनि। MD के टेस्ट ॿीहर वठी रिपोर्ट पेश कई वञे। सिंध हुकूमत 5 ज़िलनि में इलेक्ट्रिक बसूं हलाइण ठहर। काचई कोहिस्ता में ज़मीनूं आबाद करण बाबति निज़ाम ऐं समुंड जो पाणी रिसाइकल करे सनअतुनि खे ॾियण बाबति मंसूबो आणण जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर बिरादरी शाह जो चवण आहे त कराची जे मुख़्तलिफ़ रोडनि ते 300 बसूं हलाई वेंदियूं। सिंध जे 5 ज़िलनि में 300 इलेक्ट्रिक बसूं शुरू कई वेंदियूं। बरसात जो पाणी गॾु करे नंढो आपाशी निज़ाम आंदो वेंदो। चीन जी मदद सां थर जे कोयले मां गैस पैदा कई वेंदी। सिंध यूनाइटेड पार्टी सरबराह ज़ैन शाह सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण जो ज़िम्मेवार PP खे करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त PP ऐं इत्तेहादी हुकूमत सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। कैनाल ठहण सां सिंध जी 1.25 करोड़ ज़मीन मां 40 सेकड़ो बंजर थी वेंदी। चोलिस्तान कैनाल ठहण सां पंजाब जूं नयूं रेगिस्तानी ज़मीनूं आबाद थींदियूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ टंडे आदम खां निकितल जसम जी रैली मटियारी पहुचण ते धरणो। रियाज़ चांडियो जो चवण आहे त सिंधु दरिया ते को बि कैनाल कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंधु दरिया मां कैनाल कढी पंजाब खे पाणी ॾिनो पियो वञे। आपाशी खाते वारे सूबाई वज़ीर रियाम खान शोरे चयो आहे त सिंधु दरिया मां 6 कैनाल कढण ते एतिराज़ आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह वफ़ाक़ खे ख़त लिखी कैनाल कढण ते एतिराज़ कयो आहे। CCI में बि रिथा जी मुखालफ़त कई वेंदी। सिंधु दरिया में पाणी जी ॾेठ हासिल करण लाइ हाइड्रो इंफॉर्मेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे।
कानपुर जे गढ़ी तेगो वारे इलाइक़े में ऑपरेशन बेले तेगाणे जे भाउ भलो तेगाणी समेत ब धाड़ियल मारिजी विया। 3 ज़ख़्मी। पुलिस ऐं रेंजर्स जी वॾी नफ़री तरफ़ां धाड़ियलनि जे केतिरनि ई थाकनि खे बाहि। इलाइक़े जी नाकाबंदी बरक़रार। हैदराबाद जे माजीवेल वापारी नासिर हसन निज़ामानी जी बाज़ियाबी लाइ पुलिस तरफ़ां 7 करोड़ रुपया वठण जो इंकशाफ। मुबैना मुक़ाबले दौरान वापारी मारिजी वञण बावजूद पुलिस जो वरितल रक़म वापसि करण खां इनकार। एहलकारनि वारसनि खे मीडिया सां ॻाल्हाइण खां बि रोके छॾियो। शहदादकोट में हथियारबंदनि हथां मारिजी पुलिस एहलकार मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में एसएसपी मोहम्मद कलीम मलिक डीसी समेत ॿियनि अमलदारनि जी शिरकत। सूबाई घर वज़ीर ज़ासल लंजार पुलिस एहलकार जी शहादत जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। एसएसपी कलीम मलिक जो चवणु आहे त शहीद पुलिस एहलकार गदाव सिंह शाह जहिड़नि एहलकारनि खे पुलिस ते नाज़ आहे। पुलिस एहलकार जानिन जो नज़रानो ॾेई अवाम जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। मलिर जे स्टील टाउन थाणे जो एसएचओ सोपारी जे गोदाम ते छापे दौरान जरगमाल। वेश्याणु तशद्दुद। जवाबदारनि हबीबुल्ला शाहानी खे अब चौकी भरिसां फिटो करे छॾियो। ओस्ता मोहम्मद भरिसां घर ते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 मासूम भेनर क़तल। वालिद मरणी। ॻोठ पीरलाबाद में फायरिंग जे नतीजे में 6 वरनि जी ख़ल्क बीबी ऐं 7 वरनि जी दुआ बीबी गोलियुनि जो खाज। संदसि वालिद मोहम्मद सलाह मरणी ॻणितीअ जोगी हालत में लाड़ मुंतकिल। ऐं पाकिस्तान इंग्लैंड के आख़िरी टेस्ट मैच में शिकस्त ॾेई 9 सालनि खां पोइ सीरीज़ खटे वरिती। क़ौमी टीम 36 रन्सनि जो टारगेट 1 विकेट विञाए हासिल कयो। क़ौमी टीम जे स्पिनरनि इंग्लिश बैटरनि जूं मतियूं मुझाए छॾियूं। नौमान अली जूं 6 ऐं साजिद खान जूं 4 विकेटूं। नायब कप्तान सऊद शकील मैन ऑफ द मैच ऐं स्पिनर साजिद खान मैन ऑफ द टूर्नामेंट करार। सदर राष्ट्रपति ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि तरफ़ां क़ौमी टीम खे वाधायूं। क़ौमी टीम जे कप्तान शान मसूद जो चवणु आहे त स्पिनरनि बहितरीन रांदि जो मुज़ाहिरो कयो। डिघे अरसे खां पोइ कामयाबी हासिल करण ते खेसि तमामु घणी ख़ुशी थी आहे।